सखरंड मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब शहरी इतिहाद सखरंड ऐं बॉइज़ हाई स्कूल सखरंड जी गॾियल ताउन सां सेहतमंद सरगर्मियुनि खे हथी वठाइण लाइ स्कूल ग्राउंड ते क्रिकेट टूर्नामेंट मुनक़द कई वई, जंहिंमें हाई स्कूल सखरंड ऐं कैरियर पॉइंट ग्रामर स्कूल जी टीमुनि जे विच में 8 ओवरनि जो फाइनल खेॾियो वियो। फाइनल में पहिरीं खेॾंदे कैरियर पॉइंट स्कूल जी टीम सलीम गदारो जी कप्तानीअ सां हाई स्कूल सखरंड जी टीम खे 116 रन्स जो टारगेट ॾिनो। हाई स्कूल जी टीम काशिफ पाही जी कप्तानीअ में आख़िरी ओवर में 17 रन्सूं पूरियूं करे फाइनल ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। तक़रीब जे महिमान ख़ासि डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन रिंद फाइनल खटींदड़ हाई स्कूल जी टीम खे ट्रॉफी विनर ॾिनी, जो त लूज़र टीम खे पिणु इनाम ॾिनो वियो। इन मौक़े ते हुन ॻाल्हाईंदे चयो त तालीमी सरगर्मियुनि सां गॾु सेहतमंद सरगर्मियूं पिणु ज़रूरी आहिनि। रांदियुनि सां जिस्म सेहतमंद रहे थो ऐं सेहतमंद जिस्मनि में सेहतमंद दिमाग़ हूंदा आहिनि। उन करे शागिर्दनि खे गैर निसाबी मशग़ूलियुनि में बि भरपूर हिस्सो वठणु घुरिजे। फाइनल तक़रीब में डायरेक्टर एजुकेशन नसीर अहमद जोगी, असिस्टेंट कमिश्नर रमीज़ राजा, मुख्तियारकार सखरंड यासीन मुस्तफ़ा चांडियो, DSP सखरंड न्याज़ अहमद फारूकी पिणु मौजूदु हुआ, जो त शहरी इतिहाद सखरंड जे सदर सैयद एहसान शाह, मोहम्मद मुराद ख़ानज़ादा, ग़ुलाम शबीर सुमरो, आरिफ ख़ानज़ादा ऐं हाई स्कूल जे हेड मास्टर मोहम्मद इलियास ख़ानज़ादा, मोहम्मद लुकमान कीरियो, ज़मान सुमरो ऐं ॿियनि उस्तादनि जी महिनतुनि खे पिणु दाद ॾिनो, जॾहिं त कमेंट्री जा फ़र्ज़ अल्ताफ़ हुसैन भट्टीअ ॾिना।